अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ टीवी सां मां आहियां रहीम बख्श पवर। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरुनि ते। नाज़रीन, मुल्क में खाधे पीते जी शयुनि जे अघनि में इज़ाफ़ो अचण करे ॾियारीदार ग़रीब तबिके जे माण्हुनि जी ज़िंदगी जो गुज़रान मुश्किल थी वियो आहे। इन हवाले सां हैदराबाद में पेश आहे आज़ाद लाल हुसैन जी हीअ रिपोर्ट। आलमी मंडी में पेट्रोलियम शयुनि जा अघु वधण करे खाधे पीते जी शयुनि समेत हर शइ जे अघनि में इज़ाफ़ो आयो आहे। इन हवाले सां असां हींअर हैदराबाद जी टावर मार्केट में मौजूदु आहियूं। हिते शहरनि ऐं दिहाड़ीदार मज़दूरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त इन्हनि जो छा चवणु आहे। सही, खाने पीने की चीज़ें महंगी है, हम खरीद भी नहीं सकते ना बेच सकते। कुछ कम करो तो हमारे भी कुछ फायदा हो, 2 पैसे हमें भी मिले। हर आदमी लड़ाई कर रहा है, सस्ता करो सस्ता करो। सस्ता कहाँ से करें? अब हमारी गुजारिश ये है कि आप सस्ता करो आगे से, फिर हम भी सस्ता बेचें। बस में 200 जेको भी हालत ॾिसूं पिया, माना पेट्रोल भी 140 रुपया थी चुको आहे। त माना रिक्शा वारा भी परेशान, ठेलनि वारा परेशान, हर माण्हू हींअर परेशान लॻो पियो आहे। हुकूमत खे अपील था कयूं त महिरबानी करे कुझु ग़रीबनि जे हाल ते रहम कयो वञे, जेतिरो थी सघे असांजे लाइ माना आसानी कई वञे। ईअं न थिए जो असां सुकून वञी ख़बर में कयूं, एतिरो असां त माना कुझु असांजे हाल ते रहम कयो वञे। ख़ुदा असांजे हाल ते रहम कयो। गरीब माण्हू मज़लूम वीचारा केॾां वेंदा। सर, महंगाई के हवाले से तो ये कहना है कि जो ओवरऑल पोजीशन है वो उसके हिसाब से गवर्नमेंट चल रही है, मगर फिर भी गवर्नमेंट को सोचना चाहिए कि आवाम के बारे में कुछ अच्छे इकदाम करें। प्राइस कंट्रोल लिस्ट जो पहले मुहैया की जाती थी बाज़ारों में, वो मुहैया की जाए। और कमिश्नर जो अपने AC दार कमरों में बैठे हुए हैं, उनको चाहिए कि बाहर निकलें और प्राइस कंट्रोल करें ताकि आवाम को सहूलत हो सके। और ये हकीकत है कि महंगाई इस ज़माने में, इस दौर में चल रही है, वो इतनी महंगाई हो गई कि शायद पाकिस्तान की तारीख में कभी इतनी महंगाई नहीं हुई, जो कि सरासर जुल्म और ज़्यादती है। अल्लाह ताला हमारे मुल्क की हिफाजत फरमाए और हमारे मुसलमानों की हिफाजत फरमाए। जी नाज़रीन, तव्हां इन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो ई चवणु त पेट्रोलियम शयूं समेत खाधे पीते जी शयूं वधण करे ज़िंदगी गुज़ारणु मुश्किल थी वई आहे। पेट्रोलियम शयूं ऐं खाधे पीते जी शयुनि जा अघु घटि करे जीअं मुश्किल ज़िंदगी खे आसान बणाई वञे। लाड़काणे में बदअमनी जो बाज़ार गरम, केतिरा ई शहरी फौरन हथां फुरिजी विया। हिक ई ॾींहं में अलॻि अलॻि वाक़िअनि में 5 शहरी फुरिजी विया। दड़े थाणे जी हद में दुकानदार सुनील कुमार खां 2 नामालूम फौरन हथियार जे ज़ोर ते 60,000 रोक रक़म, मोबाइल ऐं ॿियो सामान फुरे विया। होॾा तालके थाणे जी हद मेमून देरो लाड़ी वटां 3 हथियारबंद फौरन हथियार जे ज़ोर ते ओठाणे अहमद बख्श मुगेरी खां मोटरसाइकिल, मोबाइल फ़ोन ऐं 10,000 रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। इन हवाले सां मुतासिर शहरियुनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त लाड़काणे पुलिस जी नाअहली ऐं सुस्ती सबबि लाड़काणे शहर में चोरी ऐं फुर जी वारदातुनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो पियो वञे। पर अफ़सोस आहे जो लाड़काणे पुलिस जा आला अमलदार सियासी माण्हुनि खे प्रोटोकॉल ॾियण में मसरूफ़ आहिनि। हिननि वस वारनि खां अपील कई आहे त नोटिस वठी चोरी ऐं फुर थियल सामान वापसि करायो वञे। नाज़रीन, जरवार वेझो दाद लिगारी थाणे जी हद मां राति देर सां नारी अमीरज़ादी मुबैना घरां निकिरी वई। नारी जा वारिस जरवार प्रेस क्लब पहुची दाईंदे चयो त कार सवार हथियारबंद असांजे घर में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते असांजी न्याणी खे अगवा करे विया आहिनि। हथियारबंद असां मथां पिणु तशदुद कयो आहे। हिननि वधीक चयो त हथियारबंदनि मां हिकु ॼणो सुञातल मीर हसन लगारी ऐं 4 नामालूम माण्हू हुआ। हिननि SSP घोटकी खां अपील कई त असांजो अगवा थियल छोकिरी जल्द वापसि कराए ॾिनी वञे। लकीशाह सदर में दरगाह जे साम्हूं यूटर्न न ॾियण ख़िलाफ़ जस्कम जे अॻवाननि दरगाह जे साम्हूं इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां 100 गाॾियूं बीहजी वयूं। इन मौक़े ते मुज़ाहिरीन ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ खां 4 किलोमीटर परे यूटर्न ॾिनो वियो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। असांजो मुतालबो आहे त दरगाह जे साम्हूं यूटर्न ॾिनो वञे त जीअं अच वञ में सवलाई थी सघे। नाज़रीन, शाहपुर जानिया में PP अॻवान सैयद काज़िम अली शाह ऐं सैयद हामिद अली जानिया भरिसां क़दीमी ॻोठ अरगो बुॻियो पहुता, जिते ॻोठाणनि पारां PP अॻवाननि जे गुलनि सां इस्तक़बाल कयो। उन मौक़े ते आयल महिमाननि खे आजियाणो ॾींदे ॻोठ जे मोज़िज़नि फज़ल मोहम्मद बुॻियो, डॉक्टर आफ़ताब बुॻियो, गुलाब बुॻियो, हाफ़िज़ नदीम हुसैन, फ़कीर अब्दुल करीम बुॻियो ऐं ॿियनि चयो त ॻोठ अरगो बुॻियो लॻभॻि 500 घरनि ते मुश्तमिल आहे। ॻोठ में अंदाज़न 4000 खां मथे माण्हू रहनि था। इन क़दीमी ॻोठ में अॼु ताईं गंदे पाणी जी नेकाल जो को बि सिस्टम न आहे, जंहिंजे करे ॻोठ में ठहियल रोड रस्ता तलाह जो ॾेख ॾेई रहिया आहिनि ऐं ॻोठ जे मरकज़ी रोड खंडरात बणिजी वियो आहे। आजियाणी तक़रीब में आयल महिमान सैयद काज़िम अली शाह, सैयद हामिद अली, शमन शाह जानिया चयो त ॻोठ वासियुनि असांखे ॻोठ जा रस्ता ॾेखारिया आहिनि। वॾी आबादी रखंदड़ ॻोठ अरगो बुॻियो इस्पताल, रोड निकाल सिस्टम ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे।
नाज़रीन, कोट ॾिजी भरिसां ॻोठ नवां वसाण में सिंध जे नाले वारे सुगर शाइर मरहूम अल्लाह बचाए वसाण जी 18वीं वरसी वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाई वई। तक़रीब में सिंध जे नाले वारे सुगरनि शाइरनि खलील रहमान मैसर, ॾाढो ॾितल अबड़ो, अली गुल गाॾी, इमाम ॾिनो मेराणी, अली हसन सोलंकी, वफ़ा हकीम वसाण, दर्द होश मोहम्मद अबड़ो ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते शाइरनि अदीबनि ऐं सुगड़नि मरहूम अल्लाह बचायो वसाण जी शाइरी ऐं संदसि ज़िंदगी ते रोशनी विझंदे चयो त मरहूम अल्लाह बचायो वसाण सिंध जो इहो अनमोल हीरो आहे जे पंहिंजी शाइरी में दोस्ती जे रमज़न ऐं मोहबत जे मिराज खां वाक़िफ़ कयो आहे। हिन जी शाइरी में सचाई जो सबक़ ऐं दोगली खां दूर रहण जो दग मिले थो। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी चयो आहे त पीपी सियासत में ॿिटी मयार जी शिकार आहे। 13 सालनि खां क्यों भेरो सिंध में हुकूमत करे पई, पर पोइ बि सिंध में बहरान ऐं मुश्किलातूं आहिनि। बेरोज़गारी, बदहाली, अदम तरक़ी, तलीम जी तबाही, इस्पतालनि जी बुरी हालत, सिंध में औरतुनि ऐं ॿारनि सां जिंसी ॾाढाई जा वाक़िया पेश अची रहिया आहिनि। कानून जी का बि शइ मौजूदु न आहे। मुल्क में जेको सियासी मुआशी बहरान आहे, इन जी ज़िम्मेवार सिंध हुकूमत आहे। इमरान ख़ान जी ग़लति पॉलिसियुनि जे करे बहरान पैदा थियो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन शाह जी मशीन सोलंकी हाउस ते मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। तलहार PPMPA मीर अलाबख्श टालपुर जी हिदायतुनि ते तलहार टाउन ऑफिसर गुलाम अकबर बमरो अमलो साण करे एहसास कफ़ालत वारी सेंटर पहुची सफ़ाई सुथराई जो जाइज़ो वरितो, जिते कम्यूनिटी हॉल में नाक़िस सफ़ाई वारे निज़ाम ते टाउन ऑफिसर पारां अमले ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे जल्द हाल जी सफ़ाई करण जा सैनिटरी इंस्पेक्टर जावेद अली ख्वाजा खे हुकुम पिणु जारी करे छॾिया, जॾहिं त कम्यूनिटी हॉल में गंदगी उछलंदड़ जानवर ज़िबा करण वारनि ख़िलाफ़ बिना देर कानूनी कार्रवाई करण जो तयारियूं अमल में आंदियूं वयूं। नाज़रीन, बुल्ली शाह करीम में गवर्नमेंट कैंपस मेन प्राइमरी स्कूल जी हलंदड़ मरमती कमु रुकिजी वियो। मेन प्राइमरी स्कूल जा 100 शागिर्द हाई स्कूल जी ज़बून बिल्डिंग में तालीम पिराइण ते मजबूर। हाई स्कूल जी ज़बून हाल बिल्डिंग में बिजली जो न हुअण करे शागिर्द मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा। प्राइमरी स्कूल जो कमु सालनि खां रुकियल हुजण सबबि बिल्डिंग में ॾार पइजी विया आहिनि, जॾहिं त स्कूल वीरान हुजण करे शहरनि में मायूसी छायल आहे। इन ई सिलसिले में शहरनि सियासी समाजी अॻवाननि ऐं स्कूल जे शागिर्दनि आला इख़्तियारनि खां स्कूल जी मरमती कमु मुकमल कराइण जो मुतालबो कयो आहे। नाज़रीन, ही हुयूं अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो फेसबुक पेज डेली कल्याण ऐं यूट्यूब चैनल डेली कल्याण।